अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो ऑनलाइन एडमिशन फॉर्म कीअं फिल कजे। एडवर्टाइज़मेंट ते असां ऑलरेडी वीडियो ठाहे छॾी आहे, जंहिंजी लिंक डिस्क्रिप्शन में आहे। अगर तव्हां एडवर्टाइज़मेंट वारी वीडियो न ॾिसी आहे, तव्हां डिस्क्रिप्शन में वञी लिंक खे फॉलो करे ऐं उहा वीडियो ॾिसी सघो था। तो तव्हांखे एडमिशन फॉर्म फिल करण जे लाइ सभिनी खां पहिरियों सिंध यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते वञणो पवंदो, जंहिंजी URL आहे admission.usind.edu.pk। हीअ जेको तव्हांखे मथां URL सर्च बार में नज़र अची रहियो आहे, इहो तव्हांखे सर्च करणो आहे। जीअं तव्हां सर्च कंदा त स्क्रीन तव्हां वटि अची वेंदी ऐं उन खां पोइ तव्हां अगरि न्यू कैंडिडेट आहियो, तव्हां न्यू रजिस्ट्रेशन ते क्लिक कंदा ऐं ऑलरेडी तव्हांजो सिंध यूनिवर्सिटी जे एडमिशन वारी वेबसाइट ते पोर्टल ठहियल आहे, तव्हां लॉगिन कंदा। जी तव्हां न्यू रजिस्ट्रेशन ते क्लिक कंदा त तव्हां वटि फॉर्म अची वेंदो ऐं हीअ तव्हांखे फॉर्म फिल करणो आहे, जंहिंमें तव्हांखे पंहिंजो CNIC या बेफॉर्म नंबर विदाउट डैशिस लिखणो आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे ईमेल ॾियणी आहे। तव्हांखे ईमेल उहा ई ॾियणी आहे जेका तव्हांजे पर्सनल यूज़ में हुजे। जीअं ई तव्हां हिते ईमेल पुट कंदा, तव्हांखे चवंदो तव्हां पंहिंजी ईमेल खे वेरीफाई कयो, जंहिं ते तव्हांजो वेरिफिकेशन कोड ईंदो। उहो कोड तव्हां हिते पुट कंदा, तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर लॻाईंदा ऐं हीअ सभु पर्टिकुलर्स फिल कंदा। उन खां पोइ तव्हां पंहिंजी हिकिड़ी प्रोफाइल इमेज लॻाईंदा जेका पासपोर्ट साइज़ हुजे ऐं जंहिंजो वाइट बैकग्राउंड हुजे ऐं उन जी जेका साइज़ हुजे, इमेज साइज़ हुजे, उहा <100 KB हुजे। उन खां पोइ तव्हां जीअं ई रजिस्ट्रेशन ते क्लिक कंदा, तव्हांजो रजिस्टर थी वेंदो ऐं तव्हांखे हिते मैसेज शो कंदो त रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली, तव्हां लॉगिन कंदो ऐं उन खां पोइ तव्हां लॉगिन वारे पोर्टल ते वेंदा ऐं तव्हां पंहिंजो फॉर्म फिल कंदा। हूँ रजिस्ट्रेशन ऑलरेडी करे छॾी आहे, तव्हां लॉगिन थो कयां। जीअं ई असां लॉगिन ते क्लिक कंदासीं त असांखां CNIC नंबर ऐं पासवर्ड घुरंदो, जेको असां क्रिएट कयो आहे। त तव्हां उहो CNIC नंबर ऐं पासवर्ड लिखी करे जस्ट लॉगिन ते क्लिक कंदा, तव्हांजो अकाउंट ओपन थी वेंदो। जीअं ई तव्हां लॉगिन कंदा, तव्हां वटि हीउ फॉर्म अची वेंदो ऐं तव्हांजो जेको रजिस्ट्रेशन कंप्लीटेड आहे इहो तव्हांखे शो कंदो ऐं उन खां अलावा तव्हांखे जेके रेड शो कंदो। त तव्हांखे फर्स्ट स्टेप ई जेको मथे तव्हांखे डाउनलोड चालान नज़र अची रहियो आहे, तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। जीअं ई तव्हां हिते क्लिक कंदा, तव्हां वटि चालान डाउनलोड थी वेंदो। इहो चालान तव्हां ऑनलाइन या HBL जी कंहिं बि ब्रांच में पे कंदा ऐं इहो पे करण खां पोइ अची तव्हां हिते पंहिंजो चालान जा पर्टिकुलर्स फिल कंदा त कहिड़ी ब्रांच में तव्हां पे कयो आहे। तव्हां अगरि ऑनलाइन पे कयो आहे त फर्स्ट ऑप्शन तव्हां सिलेक्ट कंदा। उन खां पोइ तव्हां डेट, जंहिं डेट ते चालान पे कयो आहे उहा डेट सिलेक्ट कंदा ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे उन चालान जो एविडेंस ॾींदा। अगरि तव्हां ऑनलाइन पे कयो आहे त ऑनलाइन पेमेंट खां पोइ तव्हां वटि हिकिड़ी रिसिप्ट जनरेट थींदी आहे, उनजो तव्हां स्क्रीनशॉट कढंदा या उनखे PDF में सेव करे छॾींदा। पोइ उहा तव्हां हिते एज़ अ इमेज में तव्हां अपलोड कंदा, जंहिंजी जेको आहे साइज़ आहे मैक्सिमम जेको आहे 500 KB हुजे। 500 KB खां घटि हुजणु लाज़मी आहे। अगरि उहा साइज़ तव्हांजी 500 KB खां वधियल हूंदी त तव्हांजी हिते पिक्चर अपलोड न थींदी ऐं तव्हां सेव एंड नेक्स्ट कंदा। उन खां पोइ तव्हांखे पर्सनल इंफॉर्मेशन घुरंदो तव्हांजी ऐं ईअं तव्हां पंहिंजो फॉर्म फिल कंदा। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी सिंध यूनिवर्सिटी जो ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म कीअं फिल कजे। मज़ीद अहिड़नि वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।